जी तो क्लाइंट तव्हांखे ॿुधाईंदो हलां मां बीठो आहियां डिलैक्स टावर जेको बेहतरीन प्रोजेक्ट है अब्दुल्ला बिल्डर्स जो। अॼु आऊं तव्हांखे डिलैक्स टावर में मौजूद 5 रूम्स अपार्टमेंट जो विजिट कराईंदुमि। जी तो क्लाइंट तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ही आहे 5 रूम्स जो मॉडल अपार्टमेंट जेको डिलैक्स टावर में मौजूद है। पाण जीअं इंटर थींदासीं ही उनजी मेन एंट्रेंस है। मेन एंट्रेंस तमाम बेहतरीन खूबसूरत शहर है। मेन एंट्रेंस से जी जी पान इन थींदासीं त ही तव्हांखे ड्राइंग रूम नजर ईंदो। ड्राइंग रूम जो डिजाइन किया है तमाम बेहतरीन डिजाइन किया है। 12x14 जो इन जो रूम जो साइज है। उन खां पोइ तव्हांखे मास्टर बेड जो है इन 5 रूम्स अपार्टमेंट जो वो तव्हांखे विजिट कराईंदुमि। ही इन जो मास्टर बेड है विथ अटैच बाथ। ही भी तमाम बेहतरीन डिजाइन किया है ऐं स्पेशियस तमाम हिकिड़ो जी चइजे किंग साइज फर्नीचर जो तव्हांजो हिन में आसानी हिन में आसां अची सके थो। उन खां पोइ तव्हां मास्टर बेड खां पाण जी ॿाहिरि निकिरंदासीं त हिन सां गॾोगॾु तव्हांखे ओपन किचन नज़र ईंदो। बेहतरीन डिज़ाइन कयो आहे ऐं तमाम जेको आहे सो सुठी साइज से हिन खे जेको आहे सो ठाहियो वियो आहे। ओपन किचन सां गॾोगॾु डाइनिंग एरिया जो ही स्पेस आहे। डाइनिंग एरिया बेहतरीन ऐं सुठे जेको आहे सो स्टाइल में हिन खे ठाहियो वियो आहे। डाइनिंग एरिया सां गॾोगॾु ही जेको स्पेस आहे टीवी लाउंज जो है। टीवी लाउंज से स्पेस सां गॾोगॾु हिन में तव्हांखे बालकनी जो जेको आहे सो तव्हांखे नज़र ईंदी। हिन में रोशनी हवा जो ख़ासि ख्यालु रखियो आहे। उन खां पोइ तव्हांखे हिन जो जेको टियों रूम आहे उहो विजिट करायां। ही चिल्ड्रन पर्पज़ लाइ ठाहियो वियो आहे। ही भी अटैच बाथ आहे। हिन में ॿी हिकिड़ी बेहतरीन फैसिलिटी इहा आहे त हिन जो जेको बालकनी जो व्यू आहे तमामु बेहतरीन आहे। रिवर व्यू फेस आहे, वेस्ट ओपन आहे, रोड फेस व्यू आहे। त ही बेहतरीन हिकिड़ो व्यू ॾेई रहियो आहे जंहिंमें तव्हां हैदराबाद कासिमाबाद जो शाम जे टाइम ते बेहतरीन नज़ारो करे सघो था। उन खां पोइ पाण जीअं ॿाहिरि निकिरंदासीं त हिन जो जेको लास्ट जेको 5th रूम आहे उहो आउं तव्हांखे विजिट कराईंदुमि। बेहतरीन रूम ठाहियो वियो आहे विथ अटैच बाथ। वॉशरूम में जेकी एक्सेसरीज यूज़ कई वई आहे उहा पोटा ब्रांड जी यूज़ कई वई आहे। ही भी जेको रूम आहे 12x14 जो रूम आहे। ही जीअं त तव्हांखे क्लाइंट्स ॿुधाईंदो हलां 5 रूम्स जो अपार्टमेंट तव्हांखे आउं विजिट कराए छॾियो आहे। फर्दर जेकर तव्हां सां कॉन्टेक्ट करणु चाहियो था त हिन ॾिनल नंबर ते असांखे जेको आहे सो कॉल कयो या पर्सनली पंहिंजी फैमिली सां गॾु असांखे बुकिंग ऑफिस में असांखे विजिट कयो। थैंक यू सो मच।